ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदासीं। सूबाई वज़ीर इस्माइल राहू जी मुदाख़लत ते सिंध तालीमी बोर्ड्स में चेयरमैन की मुक़ररी लाइ रिथियल इंटरव्यू मुलतवी कया विया आहिनि। सूबाई वज़ीर इस्माइल राहू जी मुदाख़लत ते सिंध तालीमी बोर्ड्स में चेयरमैन की मुक़ररी लाइ रिथियल इंटरव्यू मुलतवी कया विया आहिनि। सिंध टेक्निकल बोर्ड हैदराबाद मीरपुर ख़ास सखर नवाबशाह बोर्ड लाइ 98 उम्मीदवारनि जा इंटरव्यू सुभाणे खां थियणा हुआ जेके मुलतवी कया विया आहिनि। वधीक तफ़सील वठंदासीं। कराची मां KTN न्यूज़ रिपोर्टर इम्तियाज़ मस्तोई टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी इम्तियाज़। जी बिल्कुल रिज़वान, सूबाई वज़ीर इस्माइल राहू जी मुदाख़लत ते सिंध जे तालीमी बोर्डनि लाइ रिथियल इंटरव्यू जेके आहिनि उहे मुलतवी कया विया आहिनि। 5 तालीमी बोर्ड जा इंटरव्यू सुभाणे खां ख़मीस ताईं थियणा हुआ। सूबाई वज़ीर जी मुदाख़लत ते उहे मुलतवी कया विया आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त मनपसंद ऑफिसरनि खे बोर्ड चेयरमैन मुक़ररु करण जे लाइ सर्च कमेटी जे कम में मुदाख़लत कई वई आहे। वाज़े कंदो हलां त सर्च कमेटी जो कमु आहे उनमें वॾो वज़ीर बि कॾहिं मुदाख़लत नाहे कंदो। सिंध टेक्निकल बोर्ड, हैदराबाद बोर्ड, मीरपुर ख़ास सखर नवाबशाह बोर्ड लाइ 98 उम्मीदवारनि जा इंटरव्यू सुभाणे खां शुरू थियणा हुआ जेके हाणे मुलतवी कया विया आहिनि। पंजनि तालीमी बोर्ड जा जेके चेयरमैन आहिनि उन्हनि जी मुलाज़मत 1 साल पहिरियां ई मुकमल थी चुकी आहे। मुक़ररियूं न थियण सबबि उन्हनि जी मुलाज़मत में वाध कई वई आहे, जंहिं सबबि सर्च कमेटी पारां सुभाणे खां ख़मीस ताईं इहे इंटरव्यू थियणा हुया जेके हाणे सूबाई वज़ीर जी मुदाख़लत ते मुलतवी कया विया आहिनि। अञा ताईं सूबाई वज़ीर पारां इन हवाले सां को बि मौक़िफ़ साम्हूं न आयो। असां पारां कोशिशि कई वई त इन मामले ते सूबाई वज़ीर जो मौक़िफ़ वठी सघिजे, पर इन हवाले सां इस्माइल राहू पारां मौक़िफ़ ॾियण खां अञा ताईं इनकार कयो वियो आहे। वॾी महिरबानी इम्तियाज़।